गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। तो चयो न त मां नसरूअ सां विढ़ंदसि। इहा छा नसरूअ सां विढ़ंदी? जेकॾहिं अहिड़ी हुजे हा न त पोइ हुन मोए ज़फरूअ सां पुॼे हा। वक़्तु सेखारे थो अमां, हीअ बि सिखी वेंदी। घणा ई धिका थाबा खाधा अथई, कुझु त सिखियो हूंदई न। अरे बाबा मकट त अॻे ई मता पिया ख़बर कान थी त गरीबाबाद जे मथां रुगो बाज़ पिया था महाराजन जो कल। हलण असांजा पंहिंजा ख़राब थिया न त सावा कंहिंखे जो अख खणी निहारे। पर छा कयूं, हिकु वॾनि जो ख्याल, ॿियो वॾेरे जो मोचड़ो। यार हलण मां त सफ़ा थकिजी पियो। जिथो मुंहिंजो घर खपायो, टपड़ टाड़ी सभु कुझु खपाए छॾियो, पर अज़रा जो संगाऊं कोन ॾींदुसि, भले झेड़ो त झेड़ो सही। अड़े पुठवा मुड़स सही जेल में वेठो आहे, हाणे से उतां झेड़ो कढी जमादार यो झेड़ो बि असांखे गंढणो पवंदो। असांखे अदा नाज़ण झेड़ो वरी छो? पहिरीं नसरू ते त वज़न विझराए न, हुन जो त हवाली कोन थियो आहे। ईअं कीअं असां जायूं खपायूं? अॻे ई हुन बर्बाद करे छॾियो आहे ज़फर असांखे, पोयां वरी ॿी मिल्कियत बि असां खपाए छॾियूं। न बाबा न, पहिरीं हुनखे त हथ कयूं न। नसरू गरीबाबाद जीवनारियूं। ॾिसां थी त रुगो अखियुनि में न, पर ज़बान ते बि अज़रा वेठल आहे। रोज़ रंग कंदो आहे ऐं नवां वेस पहिरींदो आहे ऐं कलाकनि जा कलाक आईने जे अॻियां बि बीहंदो आहे। भले बीठो हुजे, आईनो को सच त कोन चवंदो आहे न शमी। हलण अज़रा जो ॿियो को ख्वाब लहे, पर लहे बि छो? मां बि इहो ई थी चाहियां आदा असलम। फिलहाल संदसि मुछूं फड़कंदे ॾिसण थी चाहियां, बाक़ी कंध कॾहिं किरंदो इहो पोइ। मूंखे इहा बि ख़बर आहे त शरीफ़ ते हमिलो तो ऐं दिलावर कयो हो, मूंखे शरीफ़ ॿुधायो हो। पर इहा ॻाल्हि मूंखां हुन लिकाई छो हुई, मूंखे इहा ख़बर न आहे। मां चाहियां थी त उनखे दिलावर जे साम्हूं वरजाए, उनखे समझाए त असांजे खिलाफ़ को बि फ़ैसिलो अमल हेठि आयो त तुंहिंजी पग जो ख़ैर कोन्हे। मां पाण ई थाणे पहुची पेश थींदसि, तव्हांखे वाखो कंदसि त हू छा थो चवी। छोरी तूं त सफ़ा का आड़ी काब थी पई आहीं, वॾेरे खां पग फुरे तोखे बदिराइजे। हलण बराबरि आदि सही थी चवे, घटि न कंदुसि हाणे। हलण तो बि घणो ॾिठो आहे। अलण बि तोसां हूंदो, फिलहाल तव्हां अज़रा खे बचायो। अज़रा कंहिंजी आहे इहो वक़्त ते छॾियो। अलण बि तुंहिंजो, शमी बि तुंहिंजी, सदोरी बि तुंहिंजी, ओए बाबा ज़मानो काॾे वेंदो? अदा असलम कॾहिं सोचियो अथई त ज़फर खां पोइ नसरू मुंहिंजो वॾे में वॾो शिकार आहे। अदी सभाई जेकॾहिं न ज़फर खे छॾाइणो ई आहे त पाण खे ॿई घर खपाइणा पवंदा, तुंहिंजो घर बि ऐं मुंहिंजो घर बि। पर अदा वेंदासीं काॾे? अञा टाइम पियो आहे। पर अदा जे नसरू पंहिंजे पुटनि मां कंहिं हिकिड़े खे पाइणाए थो त पोइ इहो सुठो थी वेंदो, ही घर बि बची पवंदा ऐं अज़रा बि ख़ुशि रहंदी। अदी तूं त बबुरनि खां पई ॿेर घुरी। ॾिस न भला जेकॾहिं नसरूअ खे इमो जे खून जे बदिले 10 लख रुपया रोक बि मिलनि ऐं अज़रा जहिड़ी नौकिराणी बि मिले त हुन निभागे खे कहिड़ी कस। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं न ईअं थियो त पोइ सॼी ॼमार अज़रा जे मुंहुं ॾिसण जे लाइ सिकंदी आहे, पर मां ईअं थियणु कोन ॾींदुसि। मां पंहिंजो घर ॿारींदुसि। अहमद काॾे वेंदो? इन करे चवां थो त इहे तूं ख्वाब हलणु छॾे ॾे। बाबा वो धुर फैसलो मञण लाइ तयार कोन्हे। हिन वेरे त कोरट विथी विधी आहे 2 महीननि जी, पर ॿुधो आहे त
ईंदड़ हाज़ुरी ते ज़फर ज़मानत ते ईंदो, पर शाहिद त आहिनि ई कोन। पुट, फ़ैसिलो त इन्हनि जा वॾा बि मञीदा, वसुली क़ब्रुनि मां उथी अची मञीदा, शाहिद बि था, ट्राहू वॼंदा ट्राहू। बाबा, असां धंधे वारा माण्हू, मुंहिंजी सलाह वठो त। हा पुट, जे वठण जहिड़ी हूंदी त छो न वठबी, पर तुंहिंजो अकुल बि आसमान ते चढ़ी वियो आहे। सलाह बि अहिड़ी ॾींदे जो बुत में असली कीलियूं पयूं पटींदी। हाणे तूं ॾे सलाह ॾे त मां बि सोचां त तुंहिंजे अकुल में थोरो सुधारो आयो आहे या तूं अञा ताईं उते जो उते आहीं। बाबा, हुननि वटि अज़रा जे संग जे सवाइ ॿियो संग आहे त कोन। ऐं तो अज़रा लाइ असलम सां बि त वाइदो कयो त या तोखे ॾियारींदुसि। वाइदो? पुट, वाइदो यादि आयो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, नसरूअ जा वाइदा ऐं ज़बान उन वक़्त ऐं घड़ीअ सां ॿधल हूंदी आहे। पोइ जो ज़िम्मेवार नसरू कॾहिं बि न आहे हूंदो। पर बाबा, तॾहिं त चवंदो आहियां त तुंहिंजो अकुल सदाईं आसमान ते हूंदो आहे, जॾहिं हेठि लहे। अड़े जेकॾहिं तूं मुंहिंजी सलाह ते हली न त हिन पाड़े जे हर हिक घर मां चङी सूरत असां वटि हुजे। पोइ न नाज़न रहंदो न असलम। अल्लाह अल्लाह खैर सलाम। ऐं साहब वरी बानी थी मिले, बानी थी अहिड़े किने पाणीअ जी कसीअ मां। जेकॾहिं शरीफ़ हथ धोता त छा, असलम धोता त छा, बानी करे रखंदोमांसि बानी। उहा कंहिं बि हिक जी न हूंदी, सभिनी जी हूंदी, सभिनी जी। छा चयो मैं? सभिनी जी हूंदी। बाबा, ही चइनि ॾींहंनि जो चुटको आहे, जज़्बो आहे। हिकु दफ़ो पाण में मिलंदा सभु कुझु लही वेंदनि। हूअं बि दिलावर, मां ग़रीबाबाद जे गैरतनि जी गैरत पंहिंजे न गोॾे जे हेठां रखणी आहे। सॼी उमिरि इन्हनि मूंखे लोड़ायो आहे, हाणे इहे पाण लोड़ींदा, पाण। हाणे त फ़ैसिलो चिट्टो थी वियो आहे। तूं उते बानी ऐं नौकिराणी थी रहंदीअ। उमिरि क़ैद आहे तो लाइ। कुझु बि कोन थींदो शबाना, बसि ईअं बाबो ऐं राज वारा छा मूंखे ईअं ई कुही छॾींदा। सॼो राज हिक पासे थी बीहे न, तॾहिं बि कुझु कोन वरंदो। जेको फ़ैसिलो थियो सो थियो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं नसरू मञे ऐं लिखी ॾे त मां खून माफ़ कयो त पोइ कुझु वरी सघे थो। ऐं नसरूअ खे मञाइण वारो बसि हिकिड़ो ई माण्हू आहे, शरीफ़। कीअं मञाईंदो? इहो इन्हे ई त ज़ोर लाथा आहिनि, कुझु बि कोन वरियो अथनि। पुट ऐं भाइर जेल जा संदरा हूंदा आहिनि, पीउ ऐं भाउ लाइ अज़रा। जेकॾहिं ॿई भाइर ज़ोर लाहिनि त नसरू कुझु बि नथो करे सघे, कुझु बि न। तूं शरीफ़ सां फ़ोन ते ॻाल्हाए त वाट ॾेसि, सौदो पको करे दिलावर सां। सौदो त तुंहिंजे भाउ सां कयो हो आई न, घटि में घटि उहो त पको करे न। मूंखे सम्झाए शबाना, मां इन सां मिलंदसि। हिन ज़िलत भरी ज़िंदगी खां त इनखे मिनतूं करणु भलो आहे। हुनखे चओ त दिलावर खे चवे त संदसि मदद करे, नसरूअ खे चवे त उहो ई संग घुरण अचे जीअं संग घुरण वञिबो आहे। ऐं उन में असांजी बि इज़त थींदी,
शादी भली कराए पर नसरू कराए। पोइ तहां भली हलिया वञो, ॾाढी दिलि सवेव। दिलावर खान, रैस सां भला मुंहिंजे बारे में का ॻाल्हि ॿोल थी या न? न को असलम, बाबो असुल चोट चढ़ियल आहे। हू कंहिंजी बि ॿुधण ऐं मञण लाइ बिल्कुलु तयारु न आहे। अर्श चढ़ियल आहे, अर्श। छा कयां? इहो सुठो न आहे दिलावर, नुक़सान थींदो ॿिन्ही धुरियुनि जो। असलम तूं ई ॿुधाए त मां छा कयां? मां मजबूर आहियां यार। बाबो आहे, बाबे खे मां छा कयां? पर बाबे जी जाइ ते जेकॾहिं को ॿियो हुजे हा न त ज़बान काकड़े मां पटे कढां सां। बाबे खे मां कुझु नथो चई सघां, कुझु बि न। थोड़ी त लड़। असलम मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध। जे लड़ी सघीं थो त लड़। मैदान ॿिन्ही लाइ खुलियल आहे ऐं मज़ो मज़ो पाण बि ॾिसंदासीं, पाण बि। पर तोखे इहो ॿुधायां थो त बाबो अज़रा वठंदो, ज़रूर वठंदो। ॿियो त पंहिंजी बानी करे रखंदो। वाह जो या किनी कसी रुगो नसरूअ जी हाज़िरीअ में रहंदी, हाज़िरीअ में। हिकु ॻाल्हि दिमाग़ में दिलावर विहारे छॾ, पोइ मां बि प्यारे जो पुटु न आहियां जो हिन अर्श चढ़ियल खे टंग खां वठी हेठि न कयो। अज़रा जा ख़्वाब ॿियो को लही बि नथो सघे। तूं बि ॾिसजां दिलावर त ही असलम कहिड़ो थो खेल खेॾे। हा, मां सिखंदुसि, सिखंदुसि। मां मुंहिंजो बि हिकु ख्वाब आहे। मां बि ॾिसंदुसि त इहो नसरू कीअं थो हेठि पवे, हेठि। त पोइ इहो बि ॿुधी छॾ त मां तुंहिंजे ऐं नसरूअ जे कयल गुनाहनि जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। कयल गुनाहनि जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। मां अज़रा खे कोन बचाए हुनजी मोहबत में सिर ॾींदुसि, थाणे ते पेश थींदुसि ऐं चवंदुसि त पहिरियां हिन असलम खे फाही ॾियो। उन्हनि ॾोहनि में मां नसरू ऐं दिलावर सां शरीक आहियां। अदालत में चवंदुसि, वॾे वाक़े चवंदुसि त मां ॾोही आहियां, मूंखे फाही ॾियो। पर इन ॾोह में घटि में घटि दिलावर खे ऐं नसरूअ खे जनम ॾीप ॾियो। अच्छा, माना त तूं असांजे मथां बीहंदे, असांजे मथां? छो? हाँ? तव्हां आसमान तां लथा आहियो। छा थींदो मूंखे? घटि में घटि फाही ईंदी न त अचण ॾेसि। मुंहिंजी मोहबत मुंहिंजे वञण खां पोइ मूंखे मञींदी त सही न, बकुल अची पढ़ंदी त सही न। इहो असलम लाइ खोड़ आहे। दिलावर, मां तव्हांखे 4 ॾींहं ॾियां थो। ई पुट ही सोचो, न त ही असलम मुड़ण वारो न आहे। न त ॿी सूरत में अज़रा मूंखे ॾियो। एक कहानी